अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। माया अमा जी होस्ट रनम मला नौशर ऑफ सिटी रिपोर्टर गुल हसन वेस्तरो सिंधियत बे संगर शाख नौशर ऑफ पारा मौसूम प्रिया कुमारी जी बाजियाबी जे लाइ प्रेस क्लब नौशर ऑफ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगर ज़िले इलेक्शन कमेटी मेंबरनि सुभान सोज़ जतोई ऐं अमजद मेमण समेत शाख नौशर ऑफ जे उहिदेदारनि मेंबरनि सागर यूसुफ मंगी यूनिस राजपर अली नवाज सोलंकी असद विस्तड़ो शाहिद चन्ना खादिम सियाल साफ़िन अतीक रहमान विस्तड़ो इम्तियाज़ उमरो फरीद लाशारी सुहेल मंगी सुहेल राजपर ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चयो त मौसूम प्रिया कुमारी जिन बि ज़ालिमनि जे हथनि में आहे उन्हनि खां बाज़ियाब कराए माउ जे हवाले कई वञे, जेका 3 सालनि खां वधीक ॾुखनि में गुज़ारे रही आहे। हिननि चयो त सिंध में अॻवान धाड़नि ऐं फुरुनि में बोहतारनि जा वाठा मुलविस आहिनि, जिन जी सरपरस्ती सबबि सिंध में ॾींहों ॾींहुं बदअमनी वधंदी पई वञे, उन ते कंट्रोल कयो वञे ऐं बिना फ़र्क़ जे ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे अगवा कयल सभु मग़वी बाज़ियाब कराया वञनि।